बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। मोहतरम सामीईन, नेक नामी ऐं तारीख़ सुनहरी अखरनि में उन्हनि खे महफ़ूज़ रखे थी जेके पंहिंजे फ़र्ज़नि खे अंजाम ॾियनि था ऐं बाक़ी जेके पाड़ूं या तार में पाण खे पंहिंजनि पाड़नि खे तार में सम्झनि था उन्हनि खे सुनहरी अखरनि में यादि नाहे कंदी, बल्कि जेके पंहिंजे फ़र्ज़नि खे जेको आहे सो उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहिनि, पंहिंजे फ़र्ज़नि खे जेको आहे सो अंजाम ॾींदा आहिनि, उन्हनि खे ई तारीख़ पंहिंजे सुनहरी अखरनि ऐं सुनहरी तार में महफ़ूज़ रखंदी आहे। उन्हनि में अली इब्न अबी तालिब जी उहा ज़ात आहे जॾहिं बि पंहिंजे फ़राइज़ खे अंजाम ॾींदा, यानी अम्र बिल मारूफ़ कंदा हुआ या नही अनिल मुनकर बुराई खां रोकींदा हुआ त हुकूक जो ख़्यालु रखंदा हुआ। जेको आहे तमामु हुकूक जो ख़्यालु रखण वारा ऐं नेकी चवण सां गॾोगॾु, छो जो यक़ूलु बिक़ौलि ज़ाहिदीन व यअमलु बिअमल राग़िबीन, दुनिया जा केतिरा ई माण्हू ॾिठासीं जेके ॻाल्हियूं त ज़ाहिदीन जहिड़ियूं कंदा, चङनि जहिड़ियूं कंदा, हिदायत चङनि जहिड़ियूं कंदा, लेकिन उन्हनि जो अमल जेकॾहिं ॾिसो त सां त चोरनि जहिड़ो हूंदो, राग़िबीन जहिड़ो हूंदो ऐं गुनाहगारनि जहिड़े रग़बतनि जहिड़ो हूंदो। इन जे लाइ अली इब्न अबी तालिब खां कंहिं वाइज़ पुछण वारे वाइज़ कयो त या अली असांखे वाइज़ कयो, त उन लंबे वाइज़ में हिकु जुमिलो इहो बि फरमायूं, ला तकुल यक़ूलु बिक़ौलि ज़ाहिदीन व यअमलु बिअमल राग़िबीन, अहिड़ा उन माण्हुनि मां न थिजो त ॻाल्हियूं चङनि वारियूं कजनि ऐं अमल राग़िबीन ऐं गुनाहगारनि या चोरनि वारा कजनि, अहिड़नि माण्हुनि मां न थिजो। यानी इंसान खे ॿ रंगो न थियणु खपे, बल्कि हिकु रंग में इंसान खे रहे, छो जो ॿिनि रंगनि में मुनाफ़िक़ीन थींदा। ऐं अली इब्न अबी तालिब जी उहा ज़ात आहे जेके अम्र बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जॾहिं बि कंदा त हुकूक जो ख़्यालु रखंदा हुआ ऐं उन्हनि ते पाबंद हूंदा हुआ। उहो अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे। वल्हम्दुलिल्लाह।